वो जे रब तव्हां जो दोस्त बनबो तो पोइ जंहिंजो रब तंहिंजो सभु। फरमायई कुरान में इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, कुरान पढ़ी कद माना कंदो वेंदुमि त तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो। सुम्मा इस्तक़ामू, जंहिं शख़्स चयो मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको जहाननि जो पालणु, उन ॻाल्हि ते यकीन कयई, लुॾो लॻियो न, दुख आयसि, तकलीफ़, पेट खे बुख जे करे पथर वतन छॾियई, मारा खाधई, पर यकीन माते कयई मौत को ॾींदोमांसि, अॻ में नूरी मलाइक मोकिले जन्नत जी बिशारत ॾे वारींदोमांसि। मौत को अवल बिशारत जन्नत। मोबाइल लगे के न मुशरक गाड़ियां लगा करायो मुशरक जा त भई जहान तबाह, मोमिन जी दुनिया भी सोनी, आखिरत भी, कब्र भी। चलो कब्र में लहे तो लेखो ही रहे। जवे तो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। सुभान अल्लाह। मोमिन मुवहिद अल्लाह ते यकीन रखण वारो मरे तो ये सिरन दे मलाक जिन साबी छा था चवनि, अल्लाह तख़ाफू वला तहज़न। सदको ना कुरान जे नाले जो ही पारो सूरत हामीम सजदा मिठो कुरान गालियूं काॾे कनि। अदे अल्लाह जिन साहब जे पुट ॻाल्हायो, मां ठके महिल तव्हां चयो, मां चयो अचां थो। इहा मोहबत सॼी हिन जे करे, न त असांखे केरु सुञाणे। मलाइका चवनि न क़ब्र जो भउ कर, न हशर जो। रब तोसां वाइदो थो करे जन्नत जो। इन माण्हू खे सकरात न लॻंदी, हेॾे हेॾे त ईअं पट जा रुमाल मलाइक जन्नत मां खणी ईंदा, ये ॾेखारींदसि ईअं दम परवास थींदो जीअं अटे मां वार। अदा ॻाल्हायो न, इहो थी मुवहिद, इहो थी रब जे ज़ात ते यकीन रखण वारो। अल्लाह तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह। बिशारत दा जन्नत नूरी फरिश्ता मरण खां अॻ में जन्नत जी। और मुशरिको जबलन जे नेकियूं दर अवन जे बस करायो, ॿारनि खे या कढो, हे कहिड़ो जलसो आहे। मारे करने बिशारत ता जन्नत जी। मौत को अवल बिशारत जन्नत जी। मलाइका चवनि रब तोसां वाइदो थो करे, रब त सचो आहे, रब जा वाइदा बि सचा। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह।
ते भी मोमिनन के तो चाहे जन्नत वापार के वारत मोमिनन सा रब असा फकीर कुछ भी पाजो कोने सब कुछ तो दिनो आ पानी जो दयो नलके इनके जब को भरया नलके तदो ना इनके आरे एक गिलास धोई पानी खड़िए जब से वाला लबनी नदा निंद्र अल्लाह मारे गंदे ताकि अल्लाह वापार क्यों आप मोमिनन सां साईं अदा तेरे मारे गंदे गालान छड़े जान भी तो दिनी माल भी जई बई शयूं मौजूद न लांदव ये मुझे रास्ते में खर्च क्यों बदले में जन्नत आओ मुझा रब अगते पढ़ा कुरान युकातिलून फी सबीलिल्लाह वयक़तुलून वयुक़तलून वअदन अलैहि हक्का कुरान पढ़ी कद माना क्या ते सजो जहान आईने जिया नजर अचई ना कारी दी कुरान पढ़न द नैण ठरी पवन जुमियों दी जनकारी साहबन जे ज़बानन ते ये जो रमजान में कुरान का पढ़न लूह लूह ठरी थी पे रोज़न जा थकई कई दावनी कुरान बुधो अली मक्के में मदीने में अल्लाह कुरान बुधो कारी साहब जेके साईं तव्हांजे पाड़े में दारन अंदर तव्हांजा ठरी पवन बुढ़ा थी आन सजी उम्र जंजी कुरान पढ़ाईंदे गुज़री वई आ मां तोखों तो पुछां अज भी जो ही कुरान पढ़ंदा तोड़े पिछाड़ी थी वई आ तभी हिन जो कमाल ज़ाहिर तो थी वई असांजा प्यारा साईं जनाब कारी मोहम्मद अली साहब दामद बरकातुं सऊदी में जो कुरान पढ़ी त अरबन के भी हैरान करे छॾी कारी अमीर अली ने एड़ो तो कुरान पढ़े जो नुआ नुआ बार कांडार जीता वञन अखिन मो अलग तो गोड़ा किरींदा पवन कदर क्यों कुरान वारन जो जन कुरान वारन जो कदर क्यों इहो कुरान माशर जे मैदान में जाते ज़ाल मित्र पुत्र भाई बेज़ार हूंदव तव्हांजे बदिरां कुरान रब सां हुज्जत करे ॻाल्हाईंदो तेसि ताईं परे न वेंदो जेसि ताईं तव्हांखे जन्नत में न वठी वेंदो अच्छी दारी थी वेंदी अञा होटल अञा पादर जेकी मोबाइल अञा व्याज अञा फराद अञा ठगियूं ये खणी काॾे वेंदे मिल्कियत कबर में लहू त ख़बर पवई पर जे हिन सां वास्तो हूंदी त हे परन में उॾारे रब सां मिलाए बार बार उनकी बस करा तुम जो ने मुला जो मगल खड़ा हुआ इनके पर काढो आया नबी तो फरमाए हे आलम वेठा सूरत बकर सजो पर पढ़ी
सूरत आल इमरान खतो पढ़ दी कुरान अर्श के पढ़न में उडारी मानू चवंदा वजीरन अमीरन नवाबन कामोरान वदी मिलदी नन्नन अहलुल कुरान हे कुरान वारा था खुदा ये तो प्यारो नबी भी शफाअत करना हाफिज शफाअत करना आलिम शफाअत करना पर कुरान मजीद बगा यूं करो एक शफाअत बियो हुज्जत हां साईं हुज्जत तो जो दोस्ती दोस्ता डीसी साहब एसपी साहब डीआईजी साहब मानो तो जो फाथला तई बाखों सूबेदार के चौने मानू का दिया बाखों मचू कढियों ने हे कुरान रब के चौनो ओ मुझा रब दुनिया निंड कंदी हे रात जो मागे पढ़नो और ओ कदी कुरान रात जो ना हुजूर जेडी असली अगे चई दिया जो मानन के कुरान बुधायो थी रात जो माखे कुरान बुधाए पढ़ा कुरान ना कुरान नबी जो शाह महबूब तू कुरान पर साईं रात जो पढ़ा दुनिया निंद में जमात जागा दो या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला ओ काली कमली वाला जवान बाबा जब बड़े मारे तब खिलना इतने जो खिलते ही उतने रोते बुद्धि जाते कुरान के तो फलियज़हकू कलीलन वलियबकू कसीरा इनको बाहर न भेजो इनको बाहर वना कुर्सी तो ला कुरान पढ़ा तो मन अज हिन जा हुक्म मन उते रब चुंदी अज जेकी घुरत मां तुझा हुक्म मन्या कुरान में चई त खिलो थोड़ो रो घणो कुरान मजीद बुधी आखिर मां पानी वहा गोड़ो जमीन ते न गिरंदी अगे माफी दई जरीनो माए दुनिया में धर्म न मस्करे लाइ न आयो है दुनिया में बिल शइ लाइ मोकिलियो त मां हिकु इबादत ॿियो अदालत इबादत मुंहिंजी कर अदालत मुंहिंजे मखलूक सां कर जाए तुझी मां वटि जन्नत अल्लाह अकबर अज का कुरान बुधाया ओ काली कमली वारा जवान अधरात निंड करे अधरात जाग टे सा निंड करे चौथी पती जाग साईं मां छा कया ये कुरान पढ़ साईं बुधे केर ये क्या निंड में मां त जागा दो वर्षते कुरान पढ़ तो रहमतुल्लाह आलमीन जो कमा अरशते तो जो कुरान बुधन मां रब्बुल आलमीन जो कमा नबी कुरान पढ़े मलाइका बुधन जिन्न बुधन ए मारे तक मानू बुधन नबी कुरान पढ़े जो अल्लाह जी ज़ात कुरान बुधे ही असली इनके सुञाण इन जो दीदार तो कयो हाणे हिनखे ॾिठी
मुझे नबी तो फरमाए इनाम 3 मिलते। घणो इनाम 3। हिकु रब कावड़ हटाई हे मारे मारे तक इन जी ज़ियारत कई रब तो तुम कावड़ हटाई। ऐं ॿिए नंबर में रब तो दे रहमत जे नज़र तां जो निहारे। ऐं 3 नंबर में इहा ज़ियारत बि रब इबादत में तो लिखावे। क़यामत वारे ॾींहुं इहा बि ताराज़ीअ जे तोर में तुर गई। असांजे नबी कुरान पढ़ियो जिन झुकी पिया दोस्तन वाखे मथे पाक में वा जाइ ॾेखारी। ये हुआ जाइ थी जिते जिनन कुरान ॿुधी उते जो ते कलमो पढ़ी गुलाम बणिया। नमाज़ में पिया कुरान पढ़न जलसो न हो हीअं जो जिनन ॿुधो कुरान हिक ॿिए खे सद पिया था। क्या पिया चवनि ओरे चो काॾे हलूं तूं शाम जो चवने आद हलूं ड्रामो आहे आद कुकड़नि जो मेल आहे ॾंदनि जी गोया रिछ कुते जी बच्छा मेलो आहे मला खड़ो आहे। जिन हिक ॿिए खे पिया चवनि अजीबू दाई अल्लाह करे तो सड़े मोमन जो अंदर जो ठरंदो ई कुरान खां हेड़ी निंड फिटाए हिन जे करे आयो आहे। अॼु चई थो मजूरी जेका घुरदे ॾींदो मां हितां तौबा करे उथंदे सालनि जा गुनाह घड़ीअ में मेटे छॾींदो मां मथां नेकियूं लिखाईंदो। सुभान अल्लाह। इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत ज़ालिका ज़िक्रा लिज़्ज़ाकिरीन। अॼु त उहो क़ुरान ॿुधायां जेको क़बर में कम अचे। सुभान अल्लाह। यकीन आहे चओ असांखे रब में जिते सभु छॾींदा हे न छॾींदो हे क़बर में न छॾींदी अरबी मोहम्मद हशर में न छॾींदी। भई अहिड़ा ॾिना अथई असांखे ॿी उम्मत खे न मिलिया आहिनि। हिन उम्मत खे हिकु कलामुल्लाह ॿियो चओ रसूलुल्लाह। बस सही आहे। ॾाढो चओ सुभान अल्लाह। ये शाम करे कुरान वेंदो जिन हिक ॿिए खे सॾनि पिया काॾे हलूं ये अजीबू दाई अल्लाह। हिन जहान जा सॾ त ॿुधो जेको रब ॾे थो सॾे काॾे रब ॾे। नबी सईद माण्हुनि जिन्हनि खे कुरान ॿुधाए रब ॾे सॾियो आहे। तूं मकान ओदा खां मेला मलाखड़ा ॾंदनि जूं गोयूं ड्रामा ओॾे सॾींदो वञे पर मोहम्मद मुस्तफ़ा कुरान ॿुधाए जिन्हनि खे बि चओ रब ॾे सॾियो आहे। वमन आसन क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह। आहे कुरान बेशक आहे माखी खूंदी मिठो आहे। तूं चवंदे माखी हेड़ी मिठी न 5 साल माखीअ जो शीशो अग में लाथी वो कबट में रखी सैफ में इल्मारीअ में 5 सालनि खां पोइ हिन जी बुझी खोल त ज़ाइको मटियल नज़र ईंदी। हिन खे 1400 साल गुज़री आहिनि
अजो भी चौथों पढ़ो ये तो नजर अचे जवाने रब असांजे नबी ते नाज़िल कयो कमाल ही कुरान में आ जिन प्या चवना अजीबू दाई अल्लाह इन जवान जा सदद बुधो जेको रब दे तो सदे के मथे ते कुरान आ जिन्हनि खे कुरान झुकाए वेंदो टिकी मखलूकात हर किसी मखलूकात एक ॿिए खे छा पिया चवनि इन्ना समिअना क़ुरआनन अजबा ए अजीब कुरान ॿुधो आहे अजीब कुरान ॿुधो आहे उते जो ते अजब यहदी इलर उते जो ते जिन्हनि खे हिदायत मिली वई कुरान जहिड़ो किताब हुजे पढ़ण वारो अरबी मोहम्मद करीम हुजे शिकारपुर वारो रंग कीअं न लॻंदा दुनिया में भी रंग लॻंदई कबर में भी रंग लॻंदई महशर जे मैदान में भी अर्श जी शान नसीब ॾाढा जो सुभान कुरान रब सां ॻाल्हाईंदो सुभान अल्लाह हे मुंहिंजो आशिक़ आहे हे मारे तक हे रात जो पढ़ंदो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अज अंदर उठा रहा है ना जो मरे तो वाह थी वञे तुझे जनाबे में माण्हू था अचनि पर आसमान खां लही मलाइकत दुनिया सुती पई अञा जवान आहिनि जेके रात जो क़ुरान था पढ़नि अगर मां देर आयुमि घर 4 बजे शादिरनि जो कोठा जग खां परे बंद जो हट में उते मौलाना हिकिड़ो 4 बजे उथंदो आहे अहिड़ो पियो क़ुरान पढ़े जो असांजे घर जे अंगण ई पधर में थका पिया त ॾियणु चवां पियो हिकु थो क़ुरान निंड खे पोइते था कनि हिन खे मथे था कनि बचनि खे पोइते था कनि जान खे पोइते था कनि जो निमाज़ खे मथे था कनि माल मिल्कियत खे पोइते था कनि पंहिंजी जान खे पोइते था कनि मोहम्मद मुस्तफा खे मथे इन्हनि खे लोॾो ई न ईंदो क़ुरान रब सां ॻाल्हाईंदो हुजत कंदो रात जो मुज़म्मिल पढ़ी वाक़िया पढ़ी आहा मुल्क सूरत पढ़ी सजदा पढ़ी उहा रब खे चवंदी या असांखे क़ुरान मां कढ या शफ़ाअत क़बूल कर रब चवंदो क़ुरान न करदो मां शफ़ाअत क़बूल कई मां हिन आशिक़ खे वठी वञी जन्नत में विहारे त दुनिया वारा दुख ई लही उहा ई पढ़ा क़ुरान तॾहिं थो चए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ जे फज़ल सां मां पुराणो क़ुरान ॿुधाए आ अञा निंड यादि रखो मता सुबुह उथे ई न कन खोल कई रात जो सुता सुबुह जो उथिया ई न जनाज़ो पढ़ी वञी कफन ॾियूं माना अॼो की रात में क़ुरान ॿुध त पर्ची पवई फ़ैसिलो जन्नत जो करे हिकु मस्किरियूं सम्झूं लख शाबत आहिनि जक्सन कराइण वारा अहिड़ी जलसा असांजो माइट कराईंदो आहे अलादीन साहब कंहिंमहिल एतिरो कंहिंमहिल गोरी बापे साहब बाबा गाइणनि खे ॿुध ये अल्लाह जे नाले ते ॾियणो हुजे त ईअं कुंड में माण्हू रखे जो ख़बर ई न पए सुभान अल्लाह कहिड़ी जलसा पिया कराइनि था लख शाबत आहिनि के कराइण वारनि खे माण्हू ताना था ॾियनि मेणा था ॾियनि हेॾे हेॾे तक
अलाए छा छा था चवनि उहे सभु बर्दाश्त था कनि मिठो क़ुरान हुज़ूर जी उम्मत खे था ॿुधाइनि त जी हीअ उम्मत पाए खां बची जन्नत ते कराइण जलसनि वारनि जो बि तव्हां ते इस्लाम आहे असां त जूं ॿारनि ते चढ़िया मानियूं खाधियूं वरी निकिता वञूं केॾा जमात ॾे हेॾे हेॾे त लख शाबाश हिननि खे आहे जो 5 रुपया हिन ॾिना हुन ॾिना उहे वठी को ताना थो ॾे को मेणा थो ॾे को कीअं थो थिए उहे सभु बर्दाश्त था कनि त क़ुर हुज़ूर जे उम्मत खे घर वेठे था ॿुधाइनि त मन इहे बाहि खां बची जन्नत में रवाना थियनि ॿियो अमल कोन्हे मन इन जे करे जलसनि कराइण वारा था चवनि त मन रब असां ते बि राज़ी ॿियो बाबा पेट त पखी बि पालनि था हुन चयो आहे त जे मां पैदा न कया हा हा जे पाले न सघां हा त पैदा ई न कया हा यदि मां पैदा कयो त मां त पालण जो ज़िम्मो त मां पाण कयो तुम जेके हिननि जे कर लॻंदा उन्हनि खे अहिड़ो रुज़्क़ मिलंदो जो दुनिया जो अकुल हैरान अब हमारे कंदे ॻाल्हाए न सब चओ सुभान अल्लाह रब चवंदो क़ुरान जे परवाने खे मलाइकनि खे जन्नत ॾे वठी वञो जन्नत में नारियूं बि बाग बि मेवा बि पट जा वॻा बि सोन जा कंगण बि जौहूरा बि सुभान अल्लाह चओ ॾाढा अञा अॻिते ॿुधायो नूर जो दीदार भी अन्या किथे ॿुध रब जी ज़ियारत भी ये कुरान करन में उडारे चवंदुसि ये उहो थी तुंहिंजो रब ये जो काबे ॾे मुंहुं करे सजदा करे वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान वारा मुंह मथे कर त मां पंहिंजो दीदार उते तुंहिंजे अखियुनि में ताक़त कान्हे हारे कंजो अथी कुंदड़ो त हलाए अखियुनि तुंहिंजनि में ताक़त कान्हे हा त मूंखे ॾिसे अॼु क़ुरान जे करे तौहीद जे करे हुज़ूर जी ग़ुलामीअ जे करे निमाज़ जे करे ज़िक्र जे करे सखावत जे करे इबादत जे करे अॼु अहिड़ियूं अखियूं ॾिनियूं दमाए हाणे मुंहिंजो दीदार कर त ॾुख लही वञे मिस्त्री हेॾे तक तूं ॿुध क़ुरान मिस्त्री पाण घुमंदो हेॾे तक ऐलान मोहम्मद से तो मोहम्मद ने बात पर दीदार सुभान अल्लाह चंदो मुंजा रब मुंजो को रवड़ी न ठोके सुभान अल्लाह सिकई नदी आए सुभान अल्लाह हर जवाब को घबराए ना उते दुनिया में प्यादी छड़वा चढ़ सुनार नारो बाप सकुटी खत्म जुमे जो दी बचंदो अथे अथे नी जुमे वारे दी जन्नत के माला पंजो दीदार कराइंदो बड़ा ये जिप भी हिते रखी दो कुछ ले वला के घिटी में यवेंदो वाला हुल अस्माउल हुस्ना कुरान बुधाइनो मैं कुरान हमारे बारन के यार यार मेलो जसो ये दर दरिंदा इज्जत है आवाज नाचे वाला हुल अस्माउल हुस्ना समूरा जोर पुत सोनो पर नाला भी सोना दस शिकार पुरवाला जेरो नालो वठी रब जो रब के याद कने जैसे जीरो ने न भूखो न
गिरा के पेटा पर छितो करे दो दिन सजी दुनिया की अल्लाह सब परेशान पर है लगा बच्चे लोग परेशान को हुए हमें जंजात इन जीता अल्लाह गाठों को देगा अब्दुल हैरान वला हुल्ला अस्मा उल्लो हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। आए मज़ो कुरान में अंदर ठरे ठरे तो ठरे ठरे यहूदिया जो अंदर नसारे जो अंदर देश जो अंदर भील जो अंदर भंगिया जो अंदर ओद जो अंदर हिंदू जो अंदर मुशरिक जो अंदर मुनाफिक जो अंदर कुरान सा सड़ंदो मोमिन जो अंदर ठरंदो मां पढ़ा दो ता डरो डर जी माना अंदर में ईमान वाला बटे जना से सांडोली दा नंद कन्या सकरात लगी दा ये हल्या होया अब पट कुरान बुधना है ओए ये तो बसीकल लजी नदकहु रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। माना कया इन बसी लिखतो वञो माना एरे त दुनिया जे आहीने में ये माण्हू ॾिसंदो आहे चेहरे में आए पर नज़र ईंदा एरे त नक में धक्का हिते धक्का मथे में धक्का निरण में धक्का वो आहीनो तोखे ॾसींदो दुनिया जे आईने में तोखे चेहरे जा ऐब नज़र ईंदई कुरान जे आईने में तोखे जन्नत जा नज़ारा नज़र ईंदा इनमें हूरन जो बयान लहरन जो बयान बागन जो बयान पट जे वगन जो बयान पट जे बिस्तरन जो बयान इत्ज़ाल रसे तो वह जगह रही भी करती हुई मां ठाई के न पिणी अर्शवार तो जे कुरान वाला घबरा न बिस्तरा पट जा तैयार किया तो मां ये तूल बिहाना ते कदे वे तो उम्र जा दुख लाए पढ़ा कुरान मुत्तकीना अला फुरुशिन बताइना मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान वबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। नेमतां जन्नत में जो असां जो अकुल तुझो मुझो साईं जो हिन जो हैरान थींदो रब मां त हिननि जे लाइक़ ई न आहियां। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा बाना तूं पंहिंजी हयाती मुंहिंजे तौहीद ते गुज़ारी मुंहिंजे नबीअ जे ग़ुलामीअ में गुज़ारी आई अॼु जेकी चवे त ॼाणे न जेका मथी आहे त पढ़ियमि वसीकल लज़ीन तक़ौ जब खोला वेंदा दरवाजा जन्नत जा वज़ीर अल्लाह अमीर अल्लाह नवाब अल्लाह के ना कंजेला हेदे बुद कुरान वलम यख्शा इल्लल्लाह उन्हनि जे लाइ दरवाजा खोलिया वेंदा जेके रब खां ॾिना रब खां ॾिना हीअं मलाक क़यामत ॾींहुं जन्नत ॾे वठी बगल करे हीअं वठी हलंदा मलाक सिधो जन्नत जे दर ते पोइ छा चवनि
सलाम अलैकुम सलाम जे तहांखे पेट के पत्थर बदव कुरान न छड़ियो वतन छड़ियो कुरान न छड़ियो बच्चा दुहायो कुरान न छड़ियो मारा कादव कुरान न छड़ियो बिरादर तोड़ियो कुरान न छड़ियो अमीर नमो फकीर थियो कुरान न छड़ियो हाने हलो जन्नत रे जन्नत तहांजे इंतजार में आओ करे तो चओ सुभान अल्लाह बिस्त तहांजे इंतजार में आओ सलाम जे तहांखे हमारे तक मलाक सलाम कंदा जन्नत के इन में लिखियो पियो रब भी सलाम कंदो जन्नत सलाम कौलम कौलम मिर रब्बिर रहीम अल्लाह सलाम कंदो जन्नत लिखे जन्नत में केर वेला जिंदे में बगायूं एक ईमान कामिल हो अमल सालिह इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात अज तो कुरान बुधाए जे मरण घड़ी ते ईमान तो हम जुदा न थे कब्र में कुछ तो मलाक अख ड्रेग ते कब्र पुछादी करे जमी चवनी ये नंद कर ये पहली रात घोट कुमार सा आ ये कुरान जो शान ऐ वहदानियत तौहीद बुधाई मां अज ताने महबूब जो शान बुधाई सुभान अल्लाह ये महीनो रबीउल अव्वल जो हुजूर जे जमण जो महीनो कमला जो नबी से जमन दे जामा सुभान अल्लाह जो अमामना जो बजो मुझे पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मां मक्के जे घिटन मां मक्के जे बागन मां गुजर पई कया ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लकिया आमिना आमना मुबारक हो जाई मुबारक ये को तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ यो मामूली बच्चो न थी सैयदुल अव्वलीन वल आखिरीन यो अजन पोयन जो सरदार थी आमना जड़ी जमी पवई इन जो नालो मोहम्मद रख जा नबी जे नाले वठण सां चपन खे चुमी थी अची वञे सुभान अल्लाह नथो करे नबी जा ज़ाती नाला शिकारपुर वारा फरशत मोहम्मद अरशद अहमद याती मिन बाद इस्मुहु अहमद ईसा अलैहिस्सलाम के मां वञण वारो माखों को नबी अचणो तव ये जो नालो मोहम्मद भी हुंदो अहमद जो क्या मन अल्लाह करे वो रात ते जो निंद्र में नबी सही याद आमीन ये कुरान हथन में आ जड़ी हुजूर ॾिठी त जहान ई विसरी दुनिया जो सोना ॾिसे त वात मो गिग भाई करियो थी वञे मोहम्मद मुस्तफा ॾिसे त सियाण वठी वाह जो हुजूर जो चेलो सुभान अल्लाह तमाम ना चयो बजो पेट मुबारक में ये पहाड़न ते गुजर क्या तो पहाड़ नरम सब तो गर्मी जादी ये घुमा पई तक कर शाम कई बयान सब तो ना हुजूर जे नाले तो अल्लाह कई जो नालो
चाचो रखे ॾाढो नानो ॿुधंदो वञो हुज़ूर जो अबो तरफ़ अॻ में ई पाण ॾे घुराए वरितो हो असांजे नबीअ जो अर्श वारे नालो बि पाण रखियो अल्लाह अम्मा आमना चयो बच्चो मांखे पेट में मुबारक में आ का तकलीफ़ कान्हे औरतुनि खे हमल थिए उॾेल थी पवनि मानी न वणे हुजे न ज़ैफ़ां त ख़बर पवई आहे न त कीअं जॾहिं बान ॿार क़ुर छा थो चए वहनन अला वहन अमल खे दुखनि मथां दुख हवा ॻाल्हाए न वञिणो थी थो वञे दुखनि मथां दुख 3 महीननि जो आहे 5 महीननि जो आहे अंदर जुरे थो होॾो अम्मा खे उॾेड़ मानी न थी वञे हेॾे तक जॾहिं बचो ॼमण जो टाइम आहे मौत हयातीअ जो जहिड़ो आहे अम्मा खे बचो ॼमंदो औरतुनि खे चवंदी इहो बचो ओरे पियो त मां ॾिसां अम्मा ॾिसंदी वेंदी जो दुख ई लही वेंदो समझो सुभान अल्लाह 15 सालनि जी ॻाल्हि आहे असांजे घर जे वट में रोड ते अस्पताल माई अधरा जो हिकिड़ी वेचारी खणी आया अल्लाह ॿार बि वेचारीअ खे ॼायो खून न पियो बंदि बेहोश पई थींदी वञे औरतुनि खे चयो बचिड़ो त ओरे जो त मां ॾिसां ये बच्चे के न्यारी ने दम परवाह थी अल्लाह तू कादे तो वने अम्मा आमना एली अम्मा के धक्का तो आए अबे के धक्का दी नो आए किनो थी मरते ओ जे करे जन्नत कमाणी थी अबे जी भी खिदमत कर अम्मा जी भी खिदमत कर गरीब थी वियो आए पर अंदर तो जो ओ अंदर तुझे में उकिया त मक्को ॾिसां मदीनो ॾिसां काबो ॾिसां हुज़ूर जो रोज़ो ॾिसां गरीब थी पियो आहे मुंहिंजो नबी तो चवई मिस्कीन आहे अबो अम्मा जीअरा थी इन्हनि जे प्यार सां वेठो निहार इन्हनि जी ख़िदमत पियो कर अर्श वारो दफ़्तर में हज ऐं उमिरि जो सवाबु लिखाए अल्लाह रोइंदा पी मां पुराणा हिकिड़े ॻोठ में वई तकरीर ॾींहं जो थी हिकिड़ो माण्हू वठी वियो घर में भई दुआ घुर उते ॾिसां त हिकिड़ी माई आई वेचारी अमड़ न्याणी हींअर हो मांखे पेरनि ते लाहे रखे अम्मा मांखे रहो न रख रोए पई कंहिं बारात थिए थी पुट मांखे कुटे थो मां काॾे वञा रड़ियूं पई करे मुंहिंजे अखियुनि मां पाणी वही हो उन पुटनि खे चयमि त बेहया वहया कर ॿई जहान तबाह थी वेंदई जन अम्मा अबे जी ख़िदमत कई समूरा जा उहे कमाए विया अल्लाह रोए पई उहा अमर सोचो त सही तू वञे काॾे तो अबो तुझे करे पत्थर तो कुटे लाबारा तो करे मजबूरियूं तो करे एजे दर ते वेचारो नौकर थी बीठो आहे त बचनि जे लाइ 5 रुपया कयां त बचा मुंहिंजा कंहिंजे दर ते न वञनि उहो धिका सहे थो गर्मी सहे थो त मुंहिंजा बचा जी कंहिंजे दर ते न वञनि उन अबे खे रजाए याद रख सुख जो साव न करने अबे अम्मा जी खिदमत करने कमाए वेंदे 10 मौलवी इन मस्जिद में अची कंहिंजे लाइ दुआ घुरनि उन्हनि जी दुआ बि हिक तरफ़ जी तुंहिंजे लाइ अबे अम्मा जी दुआ अञा मथे थी क़ुरान चए थो वक़ज़ा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर
अहदुहुमा औ किलाहुमा वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। आहे मज़ो कुरान में किन चवे तो हुकुम जो मनो इबादत मुंहिंजी कयो खिदमत पंहिंजे अबे अमानी कयो। अरे अबो मरियो अम्मा मरी वई तोखे भी मरणो आहे मूंखे भी मरणो आहे मोल वसदी जीअरनि जे उहे निहारंदा मन को दुआ मोकिले अल्लाह मन को खैर करे सवाब असांखे बख़्शिराए मन को गरीब के कपड़न जो वगो वठी दे त असांखे पोइ रब वगो जन्नत में पाराए। अल्लाह इहे त वेचारा निहारन मन को कुरान पढ़े असांखे सवाब बख़्शिराए त कब्र कुशादी थी वञे मन ख़ैरात करे कुरान पढ़ाए त हिन कब्र में असांखे रब सुख जी निंड कराए। उहे वेचारा निहारंदा अञा तूं हिते ख़ुदा कम करे हया कर अबो मरीयो थी हे दुआयूं घुरो वकुर रब्बिर हमहुमा। सुभान अल्लाह धरी थी जलसा भी घणा अल्लाह वकुर रब्बिर हमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ये दुआएं करो रब नदी उम्र में मां नगड़ो मां बो मामा ते रहम करना और मुझे दुआ के कबूल कर मुझो अबो मुझी अम्मा भई तोड़े मरी आयान असा मंजा बचाऊं असा जे दुआ मुझे कबूल करे असा जे अबे अम्मा ते रहम कर। कावड़ में भरियो पियो है रात ॾींहुं चरियो नथी कुरान के तो वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ने फरमायो जेके कावड़ के खाइण देखे माफ़ कनि मां रब उन्हनि खे पंहिंजो दोस्त बणाईंदो आहियां। अञा बि के आहिनि जन खे दोस्त कंदे जे हा इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन। अल्लाह ने फरमायो उन्हनि खे मां दोस्त बणाईंदो आहियां जेके हिकु त पाकाई करता है बे नंबर में तौबा करता भला अन्या भी के दोस्त बनाएंगे बड़ा कुरान लता का दुआ कुरान जवे तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जेके मुझे नबी जी ताबेदारी करना पैना बनी नो मान एक तो गुनाह माफ कंदो मान बे नंबर में मारब पंजो दोस्त बनाइनो मान। अमा आमना चयो पंजो जरी मुके जायो सुभान अल्लाह जो ज़रे जी तकलीफ नाई वेधी मक्के में हां शाम जो मारियो अखिन सां पई ॾिसां कादे मक्को कादे शाम नबी सही जाया अमा आमना चयो इलाही शाम ताईं वई छो त हज़रत खलील जी कब्र मुबारक शाम जे पासे दे आ जॾहिं काबे खे तयारु कई अल्लाह तयारु कई अर्श वारो थो चए खलील खलील
अजु जेका मजूरी घुरे तमार पूजा सोन जाए चांदी जाए हीरा जाए लाल जाए के मां कादे कंद आखिर ज़मान मोहम्मद करीम जेको पैदा करने इहो मुझे पैसे मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए मांखे मजूरी मिली हुई अल्लाह ओ सैलाइत पुजराए ओ खलील जे जान ला दुआ घुरी आई अजू हो जमीन ते पहुंची खुदा करे नंद में ज़ियारत कई आमीन कठो कई सिर्फ जवान उसी देखकर जवान मुफ्त में देन रब तामीन एड़ी करे आ जो पाक पाक से बुझ दिया हुजूर डिठुई ओ मिल जादू कर रही जड़ी काबे के बेटाए खुद बुझो काबतुल्लाह जी जमीन असांजी जमात आलमन जा वाइज बुधी बुधी मुना मौलवी थिया इंशाअल्लाह को भी मुशरिक हिनन के लोडे जो न सकतो हां जो असांजी जमात वट बशैमन एक रब जो कुरान जो सोने नबी जो फरमान काबतुल्लाह जी जमीन सारी दुनिया जे जमीन जो विचो पहाड़न में काबे के पियो तैयार करे हजरत खलील कह जे हुक्म सा सुभान अल्लाह करदा गया ये आखिर मथे करे कह जे हुक्म सा खलील दो जे रब ओ मुझा साईं उन्हें जाते तो काबो तैयार कराए जाते साओ सलोई कोने अरशवारो तो जे खलील तू तैयार कर इन काबे में मुझा रोइंदा दीना पेरे प्यादे पंदीना आहे हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो मां घोड़े ते सवार थियो वञा थो ॾिसां त हिकिड़ो शख़्स हथ बि कपियल अथसि पेर बि कपियल अथसि रेडियूं ॾींदो थो वञे पुछो मांसि अदा काॾे थो वञे चई हज ते थो वञे सुभान अल्लाह पेरे प्यादे मज़दूर रेडियूं ॾींदो थो वञे अब आने दर के खोले चले वही ताक मारे तब हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि जैस अदा जे हले अब वे साईंगे अथिया जे हले त जगह मां वटा मारे कंडी जान चोटी जा लपती जगह मां वटा मां खणी हला तू असां जो दवारो कर बिना सवारी मिली आ चिपड़ी पो ए छा पियो माज़ूर के अदा तहां भली हालो हजरत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि के चई तहां भली हालो घोड़े ते सवार थी हज ते मां पर चढ़ण वञा यार खे घोड़े ते चढ़ी डिग करे लही करे वञा इहो माखो न थींदो तव्हां भली घोड़े ते हलो असां रेडियूं ॾींदा वञी यार पर चढ़ंदा हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि चए थो उन मज़दूर खे मां काबे जो तवाफ कंदे ॾिठो फलयतवफू बिलबैतिल अतीक आहे कुरान इन्हीं काबे जो तवाफ मोहम्मद मुस्तफा भी कयो हाजी भी कन उम्रे वाला भी कन माज़ूर के तवाफ करने ॾिठुम वरी माज़ूर के सफा मरवे तेरे ढूंढी दे ॾिठुम
सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। अंदर चले तो वरी आयत तो पढ़ा, इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। हेलो सफा जबल, हेलो मरवो जबल, हाजी भी ड्रोड़न, उम्रे वारा भी ड्रोड़न, अम्मा हाजरा जो ड्रोड़िया तो मोहम्मद मुस्तफा भी ड्रोड़िया। सब जो सुभान अल्लाह माने करने अच्छी तारीख मजदूर रखे लाउडन वाले जी तगड़ कई चालू घड़ियां है पुराना लड़न था ताजा जो सुभान अल्लाह। इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। सुभान अल्लाह। हर तरफ तो कुरान जी बोला मलीरे ने कब्र दी सजाई या दौलत कादे कने एकड़ो दफो वञ त दुख ई लई वञी। सुभान अल्लाह। दुआ का मात्र गुरंदा न में कर दी तू है के चले सुभान अल्लाह क्यों सुभान अल्लाह। इन यार के दवारो वालो दम मिनट में दुआ करा को ट्रपी वहां समझो सुभान अल्लाह। अच्छी तारीख मिना में दिठो मां पर दी गाल बुध ए कुरान फरमाया तमा सफा मरवे ते नाबीन के बिक्रोड़ी ने सुभान अल्लाह। झुकन ना पिया वने मदो गिरी न पवे धक्को न लगी वने के धक्को लगे त लगे की न ड्रोड़िया अम्मा हाजरा त ड्रोड़िया मोहम्मद मुस्तफा भी ड्रोड़िया। सुभान अल्लाह। तेरी नमाज जनवारी काबतुल्लाह में बेटा से अच्छा कोई से पढ़ में इतने हिजरे अस्वद के जुम्मी जनला ये क्या चल गया मारे तब रस्सी लगी टाइम पूरो थियो एकड़ो नाबी न रह गयो पुलिस जे पई सिपाही तक सभिनी के परे क्यों नाबी ने खींचे तू मजे सां जुम्मी। सुभान अल्लाह। अल्लाह अकबर। नाबी ने कुरान वारन जो रब वट भी कदरा तड़ी त नबी के पार दबियो करे रब कुरान वाले नाबी ने अबस वल्ला अंजा अहुल आमा। दिल चले थी कुरान का ओ मुझा पैगंबर हे सरदार हे अमीर हे नवाब हे कामोरा मोटी वजनी तो मोटी वजनी इन कुरान वाले नाबी ने के न मोटा जाए यो कुरान ते कुसत हुई कुरान जा सबक न सारी सुभान अल्लाह। दादा जो सुभान अल्लाह। अच्छी तारीख मिना में दिठो माज नाई तारीख अरफात में दिठो माज उते मंजर त ॾिसो हज जो नाई तारीख मर्द मायूं अल्लाह हसीन जमील अखिन मुनार दावान रब जबरम जेदा गुनाह करी आया ये तो घबरायो ना ला तकनतु मिन रहमतिल्लाह। सुभान अल्लाह। इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। कुरान में सुभान अल्लाह।
फिर माने तक या आयत जेका पढ़ी मां या काबतुल्लाह जे सोने दरवाजे ते सोनन अखरन सां लिखी पई आ अल्लाह जो दीदार करा जंजी मोहब्बत आ उहे ॾाढा थक लही वेंदई दुख लही वेंदई रात जो हजरत मालिक बिन दीनार तो रहमतुल्लाह अलैह मुज़दलिफ़े में ॾिठो मां खाली आसमान जे तो हाजी रोड ते पथरियूं पयूं रेती पई आ खाली आसमान जे तो वेही सॼी रात रब खे दारी जा नबी कयूं के दुआयूं रब अरफात में क़बूल कयूं के मुज़दलिफ़े ॾही तारीख़ मारे तक आखिरी लफ़्ज़ थी पहिरियों शैतान जे पथरियूं हणंदियूं आहिनि पोइ कुर्बानी कबी आहे शरई हुकुम आहे जेको मज़दूर आहे बीमार उन जूं ॿियो पथरियूं हणे त बि शरीयत में जाइ कहिड़ी आहे हे हणी बीठो पथरियूं हाणे कुर्बानी मथे मुंहुं करे छा थो चए अदा हेॾे कंदे हथ त कोन त मथे खणे मुंहुं मथे करे थो चए ओ आसमान वारा खुदा ओ अर्श वारा खुदा ओ जहान जा पालनहार रब जेको मुंहिंजे वस में हो त मां कयो आहे मां वटि कुर्बानीअ जा पैसा कोन मां काॾो वञा ये कुर्बानी जे बदले में मुझी जान हाज़िर कबूल फरमा हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चए तो वो मज़दूर ये रद करे ज़मीन ते गिरियो उते जो उते ज़बान खुली ज़बान ते कलमो अची उते जो उते दम परवाज़ थी एॾा लफ़्ज़ ॻाल्हाई एॾा रब खे वणिया जो जान भी रब कबूल करे अल्लाह नबी जाया तमाम ना चयो साईं जमन सां सजदे में कंद भॻल हूंदा उन्हनि जा जन गैरनि जा सजदा कया कंद मथे हूंदा उन्हनि जा जन सजदो रब जे ज़ात सर मुबारक सजदे में रखी आखिरी लफ्ज़ 5 मिनट बस 5 पूरा थिया बाक़ी 5 में दुआ मारे तक दुआ घुरियो साईं सजदे में विया हे अल्फाज़ चयो अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती क़ुरान हुजे त मिशन तपे त लोलियूं ॿुधाया आहिनि अल्लाह इते भी उम्मत याद रब मुझे उम्मत में मर्द भी थी मानू भी ओढ़ा भी जवान भी अमीर भी गरीब भी वडेरा भी नंढेरा भी नेकोकार भी गुनाहगार भी ये मल तोखे अर्ज़ कन वो माफ़ी घुरन उन मल मुंहिंजनि जे अर्ज़ खे क़बूल करे बख़्शे हिननि खे जन्नती बणाए दाई सफिया चयो दर खड़ियो अल्लाह दाई सफिया चयो मां आमना जे घर रहां जॾहिं नबी साईं आया ख्याल कयो त नारो कटिया नारो बि कटियल हेॾे कंडे मारे तुहर बि थियल हा कराई भरे आयुमि त सुरमो पारायां नज़र कयां त सुरमो बि पयल वरी ख्याल कयो त गुस्ल कराया गैब मां आवाज़ आयो खबरदार खबरदार सफिया गुस्ल न कराइजान असां मोहम्मद मुस्तफा के सीगारे सवारे अम्मा जे पेटों को ज़मीन रवणवानो कयो वरी ख्याल कयो त पैरान पाराया हीअं जो त क्या त पुठी मुबारक जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक लॻली बिन कुलनि मुबारकनि जे विच ते जंहिंते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह
वाक़त कुल्फा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। अल्लाह जेको कलमो नबी संजे दिन कुरान मुबारक जे विच ते आ, इहो कलमो कुरान में लिखियो पियो आ, इहो कलमो बैतुल्लाह जे दरवाजे ते लिखियो पियो आ, इहो कलमो जो जन्नत जे गेट ते लिखियो पियो आ। अरे जो सुभान अल्लाह। ढाई सफिया जो दरु खर्चो दर देव तौरे तजाल माया के असा जे किताबन में लिखल हो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमन अबा मादे तक मादे गद में हम मोबाइल के अल्लाह याद करना आया ते लिखल हो तो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमन हो नबी जो दीदार भी करना आया हुजूर जे अम्मा के मुबारक भी जाना आया वे ज़ियारत करे आसमान को मलाइका आया ज़ियारत करे अम्मा आमना जो सहेलियों आयो ज़ियारत करे वे आखिर में जिब्रील आयो। ओ ये आखिरी लफ्ज़ थी जिब्रील आयो अम्मा आमना के चई बच्चों का थे चयो सुतो पियो अच्छो कपड़ो मोह मुबारक ते पयलो ये परे कई परे करे ज़ियारत कई अम्मा मना के छापियो जे ओ मोहम्मद जी अम्मा आदम खमती सा नबी तई जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जेरो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई नाहे। फरीद कुरान के दो वल्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरल्ला। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में, जुल्फन जो बयान कुरान में, सोने नबी के तो रब चे सोना तांजे ला दुनिया को आखिरत भलिया नबी से राजी थियण जो बयान कुरान में। दुआ है अल्लाह ताला जलसे वारन जे जलसे की कबूल करे। ये जमात जनी अनबुरी खिदमत कई उन जे खैर के कबूल करे। ये पूरा जवान जेके भी नंढा वड्डा आया अल्लाह के राजी कर मनाजो की रात में रब सभी को राजी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबील उम्मी वालिही व सहाबिही व अहल बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अरे अल्लाह इन जलसे कराने वालों के जलसे के कबूल कर, खैर वालों जो खैर कबूल कर, समूरन के औलाद के साजो कर। ऐ मुझा रब मस्जिद मदरसन की हिफाजत फरमा, हिफाजत फरमा। अरे अल्लाह मौलाना फजल रहमान साहब रहमत बरकातुह डॉक्टर साहब जा बजड़ा असांजी जमात जा जेके भी आलिम दर दर ते कड़ा खड़काए तौहीद ता ॿुधाइनि कुरान ता ॿुधाइनि और रब साईं उन्हनि जी भी हिफ़ाज़त फरमा। हिन ज़ालिम हुक्मराननि मां जिंद छॾा रब मदद कर, रहम कर। समूरनि जा सीना कुरान जे नूर सां रोशन कर। समूरनि खे मके मदीने जी ज़ियारत करा। रब इन मस्जिद में गॾु कयो थी जन्नत में भी ये गॾु कल्याण और रब साईं घुरो नथो अचे अन घुरो सभिनी खे खज़ाने मां वठा कर। रब साईं जेके घरनि में बीमार आहिनि, जेके अस्पतालनि में बीमार आहिनि, जंहिंजा पुट, जंहिंजा न्याणियूं, जंहिंजा पोटा, जंहिंजूं पोटियूं, जंहिंजा ॾोहिटा, जंहिंजा भाउर जिते भी बीमार आहिनि, ओ रब साईं हिन कुरान जे करे उन्हनि खे शफ़ा ॾे। आमीन चओ राजा। समूरनि जी हाज़िरी
कबूल फरमा, रहमत की नजर फरमा। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहल बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।